أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأوحينا إلى أم موسى أن أرضعيه فإذا خفت عليه فألقيه في اليم ولا تخافي ولا تحزني إنا رادوه إليك وجاعلوه من المرسلين ऐं असां मूसा जी माउ खे वही खे इल्हाम कयो त हिनखे खीर प्यार। पोइ जॾहिं तूं हिन जे बारे में ख़ौफ़ करी त पोइ हिनखे दरिया में विझी छॾ ऐं डिॼ जान ऐं ग़म न कजां। यकीनी ॻाल्हि आहे त इन ॿार खे असां तो वटि वापसि मोटाए रहंदासीं ऐं इन खे पैगम्बरनि मां हिकु पैगम्बर कंदासीं। فالتقطه آل فرعون ليكون لهم عدوا وحزنا إن فرعون وهامان وجنودهما كانوا خاطئين। पोइ फिरौन वारनि उनखे खयो त जीअं नतीजे जे एतबार सां अंजाम जे एतबार सां उन्हनि जे लाइ उन्हनि जो दुश्मन ऐं उन्हनि जे लाइ ग़म जो ज़रियो बणिजे। बेशक फिरौन हामान ऐं उन्हनि जा लश्कर उहे वॾी ख़ता ते हुआ। यानी अल्लाह रब्बुल आलमीन हिते फरमाए पियो त पोयां अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून फिरौन जो जेको क़िस्सो इजमाली तौर ते बयानु फरमायो। हाणे अल्लाह ताला इन जी तफ़सील बयानु फरमाए पियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थिया त फिरौन त हुकुम जारी करे छॾियो हो त ॿारनि खे बनी इसराइल जे छोकिरनि खे ज़िबा कयो वञे ऐं ख़बर न आहे केतिरा ॿार कुठा विया। त हिननि खे जेॾीमहिल ही पैदा थिया त अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालदा खे इल्हाम फरमायो, छो त हीअ जेका वही आहे वही यानी उहा पैगम्बरनि वारी वही कान्हे बल्कि हीअ आहे यानी औलिया इकराम जो इल्हाम। कंहिं बि औरत खे अल्लाह ताला पैगम्बर कोन बनायो आहे, हाल बत्ता अल्लाह ताला यानी वली बनायो आहे। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जेका वालदा हुई उहा वलिया हुई त उनखे अल्लाह ताला इल्हाम फरमायो। यानी इल्हाम चइबो आहे दिलि में कंहिं ख़ैर जी ॻाल्हि जो इल्क़ा थियणु त तूं हिन ॿार खे खीर प्यार। पोइ जेॾीमहिल तोखे ख़ौफ़ थिए त किथे फिरौन जा माण्हू अची करे हिनखे को नुक़सानु न पहुचाइनि त पोइ हिन ॿार खे तूं दरिया में विझी छॾ, यानी दरिया नील जेको आहे उन में तूं हिन खे विझी छॾ। हिते क़ुर में त नील जो ज़िक्र कोन्हे पर दरिया जो ज़िक्र आहे। उलमा फरमाईंदा त दरिया नील हो ऐं डिॼ न इन ॻाल्हि खां न डिॼजां त ॿुॾी वञे छोकिरो, न ॿुॾण खां डपु न कजां। वला तहज़नी ऐं ग़म बि न कजां त हाणे छा थींदो हिन जो न। बेशक असां इन छोकिरे खे वापसि तो वटि मोटाए रहंदासीं। माना इहो अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा सां वाइदो कयो ऐं ॿियो वाइदो इहो बि आहे त इन छोकिरे खे असां पैगम्बरनि मां हिकिड़ो पैगम्बर बि बनाईंदासीं। पोइ ज़ाहिर त संदूक में विझी ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा उनखे दरिया में विझी छॾियो। पोइ इन जी हिकिड़ी शाख जेका आहे उहा दरिया जी बादशाह जे महल वटां जेको यानी बाग हो उन जे वटां लंघंदी हुई। त इहो अल्लाह पाक अहिड़ो निज़ाम कयो जो संदूक जेका हुई तरंदी तरंदी उहे उते पहुती ऐं ओॾां बादशाह यानी फिरौन जी जेका ज़ाल हुई जंहिंजो नालो आसिया था चवनि उहा आसिया उते सैर पे कयो। फिरौन बि हो उते, हुन परियां संदूक ॾिठी त पंहिंजा जेके माण्हू हुआ हुनजा नौकर चाकर उन्हनि खे जेको आहे सो डोड़ाई त ही खणी अचो
ऐं जेॾी महिल उहो खोलियनि संदूक त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला ॿिए हंधि फरमायो त ऐं मूसा अल्लाह असां तुंहिंजे मथां जेको तो पंहिंजी महबत जेका आहे न उहा तुंहिंजे मथां असां विझी छॾी हुई, यानी चहिरे जे मथां जहिड़ी असां नाहे छॾी हुई ओते छॾी हुई तुंहिंजी महबत। जीअं ई हज़रत आसिया जेको तो ॾिठो त हुनजे दिलि में घर करे हुई। ऐं पोइ हेॾा इहो थियो त अल्लाह रब्बुल आलमीन यानी हिननि इहो जेॾी महिल खयो ॿारु त अल्लाह ताला उन जे बारे में फरमाए पियो त फिरौन वारनि इहो ॿारु खयो त अंजाम जे एतबार सां थी वञे इहो उन्हनि जो दुश्मन। ज़ाहिर आहे त जंहिं ॿार खां जंहिंखां उहो ॾिना पिए उहो इहो ई ॿारु आहे ऐं उन्हनि खयो। ज़ाहिर आहे अल्लाह पाक जो हुकुम आहे तकवीनी तौर ते उन्हनि खे करिणो आहे, उन्हनि कयो ऐं इहो हिननि जे लाइ ग़म जो ज़रियो बणिजे, हिननि जी पूरी हुकूमत जे हिननि जे पूरे जेको फिरौन ऐं फिरौन जे लखें फ़ौज जे ॿुॾण जो ग़रक़ थियण जो तबाही जो ज़रियो बणिजे ऐं इहो कयो। बेशक फिरौन ऐं हामान ऐं हुननि जा जेके लश्कर हुआ उहे ख़ताकार हुआ, वॾा ख़ताकार हुआ। हूअं त कुफ्र में शिरक में ख़ताकार हुआ, पर हिते जेको हिननि ॿारु खयो इन में बि जेको आहे सो इहो हिननि जे हक़ में ख़ता हुई, छो त इहो ॿारु हली करे अॻियां जेको आहे सो हिननि जो दुश्मन थींदो ऐं इहो ई ज़रियो बणिजंदो हिन जी हलाकत जो। पर ज़ाहिर आहे त अल्लाह पाक जेॾी महिल को फ़ैसिलो फ़रमाए थो त पोइ काइनात में का बि शइ हुनखे रोके कान थी सघे। पूरी काइनात जी जेका मशीनरी आहे उहा उन जे मुताबिक़ इस्तेमालु थींदी जेको अल्लाह पाक फ़ैसिलो करे छॾियो आहे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वक़ालत इम्राअतु फ़िरऔन क़ुर्रतु ऐन ली वलक ला तक़्तुलूहु असा अन यंफ़अना औ नत्तख़िज़हु वलदन वहुम ला यशऊरून। फिरौन जी ज़ाल चयो त हीअ मुंहिंजे लाइ ऐं फिरौन जी ज़ाल फिरौन खे चयो त हीअ मुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे लाइ अखियुनि जी थधाण आहे, माने राहत आहे, राहत जो सबबु आहे। ला तक़्तुलूहु तव्हां हिनखे क़त्ल न करियो। कुझु बईद कोन्हे, कुझु ताजुब जी ॻाल्हि कान्हे जो अल्लाह ताला हिन मां असांखे फ़ाइदो ॾे या असां हिनखे पंहिंजो जेको सो पुटु बनाए छॾियूं। वहुम ला यशऊरून ऐं हुननि खे ख़बर कान हुई, हुननि खे अंजाम जी ओॾी महिल ख़बर कान हुई त थियणो छा आहे। हीअ त हिन पासे थियो जेॾां ॿारु वियो, होॾां माउ वारे पासे छा थियो वअस्बह फुआदु उम्मि मूसा फारिग़ा इन कादत लतुबदी बिही लौला अर्रबतना अला क़ल्बिहा लितकून मिनल मुअ्मिनीन। ऐं मूसा अलैहिस्सलाम जे माउ जी दिलि जेका आहे उहा बेक़रार थी पई। जेकॾहिं असां उन जे दिलि खे न संभालियूं हा त उहा इन राज़ खे ज़ाहिर करे छॾिया, क़रीब हो त उहा इन ॻाल्हि इन राज़ खे ज़ाहिर करे छॾे जेकॾहिं असां उन जे दिलि खे न संभालियूं हा त जीअं हूअ थी वञे यकीन करण वारनि मां, यानी यकीन करण वारनि में थी रहे। हेॾां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा अल्लाह ताला जे इल्हाम जे मुताबिक़ ॿार खे संदूक में विझी दरिया में त विझी छॾियो, पर पोयां हुनखे एॾी बेक़रारी थी जो आम बेक़रारी कान, तमामु घणी बेक़रारी, एतिरी बेक़रारी जो क़रीब हो त हूअ वञी चई छॾे ॿुधाए छॾे त इहो मुंहिंजो ॿारु आहे। पर अल्लाह ताला फरमाए पियो त असां जेको आहे सो हिन जे दिलि खे ॿधी छॾियो ऐं हिन जे दिलि खे मज़बूत कयोसीं त इहो राज़ खोले न। त जीअं इहा औरत जेका आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा जेका आहे उहा अल्लाह जे वाइदनि ते यकीन करण वारी थी करे वेही रहे, अल्लाह जेको वाइदो कयो आहे उहो थी रहंदो ऐं इत्मीनान रखे। पोइ वरी सोचींदा हाणे का तदबीर बि कजे, का न का सोचजे, को न को ज़रियो सबब इख्तियार कजे। वक़ालत लिउख्तिही क़ुस्सीही फबसुरत बिही अन जुनुबिन वहुम ला यशऊरून وحرمنا عليه المراضع من قبل فقالت هل أدلكم على أهل بيت يكفلونه لكم وهم له ناصحون।
ऐं पंहिंजी धीउ खे चई, मूसा अलैहिस्सलाम जी यानी उन छोकिरे जी भेण खे चई त तूं हिन जो मालूमात कर। पोइ उन इन छोकिरे खे ॾिठो परियां खां, वहम ला यशउरून, ऐं हुननि खे ख़बर कान हुई, फिरौन वारनि खे ख़बर कान हुई। हिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा मूसा अलैहिस्सलाम जी भेण खे चयो त वञो वञी थोरो मालूमात त कराए छा थियो ॿार जो, केॾां वियो। त हीअ वञी मालूमात कराई, परियां खां हुनखे अलाह पाक ॾेखारियो। ऐं पर फिरौन वारनि खे ख़बर कान हुई त हीअ केरु आहे ऐं हीउ ॿारु हुनजो छा थिए। وحرمنا عليه المراضع من قبل فقالت هل أدلكم على أهل بيت يكفلونه لكم وهم له ناصحون। ऐं असां पहिरीं खां उन ॿार जे मथां जेको आहे बंदिश विझी छॾी हुई त यानी औरतूं उनखे खीर न पियारे सघनि। पोइ फ़क़ालत हल अदुल्लुकुम, हीअ जेका हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी भेण उन चयो छा तव्हांखे आउं ख़बर ॾियां अहिड़े घराणे जी जेके हिन ॿार जी परवरिश कनि, तव्हांजे लाइ हिन ॿार जी परवरिश कनि, वहुम लहू नासिहून, ऐं उहे हिन जा ख़ैर ख़ा थींदा। فرددناه إلى أمه كي تقر عينها ولا تحزن ولتعلم أن وعد الله حق ولكن أكثرهم لا يعلمون۔ पोइ असां इन ॿार खे उन जे माउ वटि वापसि मोटायो त जीअं हुन जी अखि थधी थिए ऐं उहा ग़म न करे, ऐं त जीअं ख़ूब ॼाणे सुठे तरीक़े सां यकीन करे त बेशक अल्लाह जो वाइदो सचो आहे, लेकिन उन्हनि माण्हुनि मां अक्सर नथा ॼाणनि। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी भेण ओॾी महिल इहा कैफ़ियत हुई जो हाणे जेॾी महिल हिननि इहो ॿारु आयो ऐं हज़रत सारा जेका हुई उनजे दिलि में मोहबत अची वई, उनखे चयो फिरौन खे त भई हिन खे मारियो न, ॾिसो केॾो ख़ूबसूरत ॿारु आहे, ऐं हीउ ॿारु जेको आहे इहो इंशाअल्लाह यानी हीउ ॿारु जेको पंहिंजे लाइ जेको आहे सो राहत जो ज़रियो थींदो, पंहिंजी अखियुनि जो थधाण थींदो, माना पंहिंजी राहत जो ज़रियो थींदो, ऐं थी सघे थो ऐं असांखे क़रीब आहे त इहो असांखे फ़ाइदो ॾींदो या असां हिनखे पुटु कंदासीं। फिरौन खे औलाद कोन हो। पोइ हाणे आमादा थी वियो फिरौन बि, ऐं चवनि त ठीकु आहे हाणे हिनखे पुटु था बनायूं, पुटु बनायो, फिरौन जो पुटु थी वियो, बादशाह जो पुटु थी वियो। हाणे जेको आहे सो पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त पहिरीं खां असां इहो इंतज़ाम कयो त हीउ ॿारु जेको आहे सो खीर न पीए का बि औरत। हाणे जेके कोशिशूं थींदियूं ॿारु खीर ई कोन थो पीए, सो हिन में इन्हनि खे परेशानी थी त भई हाणे कीअं छा करियूं, कहिड़े तरीक़े सां हिन ॿार खे मरी वेंदो। सो हीअ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जेका भेण हुई उहा इन मौक़े ते वई ऐं वञी चई त हिकिड़ो घराणो आऊं ॼाणा थी, ऐं उहे जेको सो हिन खे ॾाढी सुठे तरीक़े सां तरबियत कंदा ऐं हिन जो सुठे तरीक़े सां ख़्यालु कंदा। उन्हनि जो जेकर चओ त उहा बि उन माई खे आऊं घुरायां ऐं उहा बि प्यारे ॾिसे खीर हिन खे, त हुननि खे परेशानी हुई ॾाढी। हुननि चयो हा जल्दी कर। उहा जल्दी खां आई ऐं अची जेको सो पंहिंजी माउ खे वठी वई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको सो नंढड़ा ॿार हुननि खे कच्छ में ॾिननि, हुननि माउ जीअं ई हुनखे सीने सां लॻायो त ॿार थंज पीअणु शुरू करे छॾी। हू सभु ख़ुशि थिया। पोइ हुननि जे इजाज़त सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वठी वई त भई हिते अचणु तव्हांजे महल में अचणु मुंहिंजे लाइ ॾुखियो थो थिए ऐं हुनखे खणी वञा घर। ऐं उजरत बि मुक़ररु थी, चवंदा त हिकिड़ो दीनार जेको आहे सोन जो सिक्को वॾो उहो फिरौन जे तरफ़ां मिलंदो हो हिनखे, ऐं पोइ कॾहिं कॾहिं हुनखे खणी ईंदी हुई। हाणे अलाह ताला जेको वाइदो फरमायो त असांजो वाइदो आहे त असां हिन ॿार खे ज़रूर तो वटि मोटाईंदासीं, अलाह जो पूरो कयो। ऐं छाजे लाइ पूरो कयो?
इन करे अल्लाह ताला फरमाए त जीअं हिन माउ जी जेका अखि थधी अथई माना हिनखे राहत मिले, पंहिंजे औलाद खे ॾिसी करे माउ खे जेको आहे सो राहत मिले, ऐं जेको हिन जी जुदाई आहे उन में ग़म न करे। ऐं ॿियो यकीनन हिकिड़ो त हूअं त तसली हूंदी आहे, पर यकीन सां अखि ॾिठे जी जो यकीन हिनखे हासिल थिए त ॾिस अल्लाह जो वाइदो सचो थींदो आहे। अल्लाह जॾहिं बि कंहिं ॻाल्हि जो वाइदो कंदो आहे त पोइ सचो ई सचो थींदो आहे। हा देरि लॻी सघे थी, उन में देरि लॻी सघे थी, पर कूड़ो कोन थो थी सघे। अल्लाह जेतिरा बि फ़ज़ाइल आहिनि, आमाल जा जेके फ़ज़ाइल आहिनि त भई हिन कमल ते अल्लाह ताला ही शइ नसीब कंदो दुनिया में या आख़िरत में, ऐं हिन बुराईअ ते अल्लाह ताला हीअ सज़ा मिलंदी, हिन जो ही सज़ा आहे दुनिया जी आख़िरत। इहे सभु अल्लाह जा वाइदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए पियो त अल्लाह जो वाइदो जेको आहे बिल्कुलु सचो आहे, इहो ग़लति कोन थो थी सघे। इहा हुनखे यकीनी तौर ते जहिड़ो मुशाहिदो थिए उन औरत खे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ खे ॼाणी वठे। पर अफ़सोस इहो आहे जो अक्सर इंसान जेके आहिनि न अल्लाह जे वाइदनि खे सचो हुअणु ॼाणनि कोन था, यानी उन ते यकीन नथा कनि त अल्लाह जा वाइदा सचा आहिनि। जेकर इंसान खे इहो यकीन अची वञे त अल्लाह जा सभु वाइदा सचा आहिनि, हर गुनाह खां इंसान बचे ऐं हर फ़र्ज़ खे पूरो करे, हर हराम खे छॾे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ बि नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही।